कराची में एमए जिना रोड ते क़ाइम गुल प्लाज़ा में बाहि लगी वई, जंहिं सबबि 13 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि मां टे ॼणनि समेत अस्पताल में दम धणी हवाले कयो। दुकाननि में पियल सामान सड़ी रख थी वियो। घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार वाक़े जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। एमए जिना रोड ते क़ाइम गुल प्लाज़ा में ओचितो बाहि लगी वई, जंहिं ॾिसंदे सॼी इमारत खे पंहिंजी वकड़ में आणे छॾियो। इतला मिलण ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि विसाइण जो अमल शुरू कयो। इमारत में केतिरनि ई माण्हुनि जे मौजूदु हुजण जा इतला आहिनि। फायर ब्रिगेड इख़्तियारनि जो चवणु आहे त बाहि इमारत जे मेज़नाइन फ्लोर ते लॻी, जंहिं समूरी इमारत खे वकोड़े छॾियो आहे। बाहि लॻण सबबि 10 ॼणा सड़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाहि विसाइण जूं कोशिशूं जारी आहिनि। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार वाक़े जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त कराची में एमए जिना रोड ते क़ाइम गुल प्लाज़ा में बाहि लॻी वई आहे, जंहिं सबबि 13 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि मां 3 ॼणनि अस्पताल में दम ॾेई छॾियो। दुकाननि में पियल सामान सड़ी रख थी वियो आहे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार वाक़े जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। एमए जिना रोड ते क़ाइम गुल प्लाज़ा में ओचितो बाहि लॻी वई, जंहिं ॾिसंदे सॼी इमारत खे पंहिंजे वकड़ में आणे छॾियो। इतला मिलण ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि विसाइण जो अमल शुरू कयो। इमारत में केतिरनि ई माण्हुनि जी मौजूदगी हुजण जा इतला आहिनि। फायर ब्रिगेड इख़्तियारनि जो चवणु आहे त बाहि इमारत जी मेज़नाइन फ्लोर ते लॻी, जंहिं समूरी इमारत खे वकोड़े छॾियो आहे। बाहि लॻण सबबि 10 ॼणा सड़ी ज़ख़्मी थिया आहिनि। बाहि विसाइण जूं कोशिशूं जारी आहिनि। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार वाक़े जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त कराची में एमए जिना रोड ते क़ाइम गुल प्लाज़ा में बाहि लॻी वई, जंहिं सबबि 13 ॼणा सड़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि मां 3 ॼणनि अस्पताल में दम ॾेई छॾियो आहे। दुकाननि में पियल सामान सड़ी रख थी वियो। घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार वाक़े जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। एमए जिना रोड ते क़ाइम गुल प्लाज़ा में ओचितो बाहि लॻी वई, जंहिं ॾिसंदे सॼी इमारत खे पंहिंजी वकड़ में आणे छॾियो। इतला मिलण ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि विसाइण जो अमल शुरू कयो। इमारत में केतिरनि ई माण्हुनि जी मौजूदु हुजण जा इतला बि आहिनि। फायर ब्रिगेड इख़्तियारनि जो चवणु आहे त बाहि इमारत जी मेज़नाइन फ्लोर ते लॻी, जंहिं समूरी इमारत खे वकोड़े छॾियो आहे। बाहि लॻण सबबि 10 ॼणा सड़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाहि विसाइण जूं कोशिशूं जारी आहिनि। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार वाक़े जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, हिकु दफ़ो ॿीहर असांजे नाज़रीन खे बाहि लॻण जे बाबति आगाह कजो त हाणे जेको फोर्थ थियण जो अंग आहे उहो 3 थी वियो आहे। बिल्कुलु अब्दुल कयूं, गुल प्लाज़ा में लॻल जेका बाहि आहे उनमें दम घुटजण सबबि जेके माण्हू जिनखे गड़ती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो, उन हवाले सां अस्पताल ज़रिए 3 माण्हुनि जे फोत थियण जे हवाले सां तस्दीक कई आहे। मजमूई तरह सां 10 खां वधीक जेके माण्हू आहिनि ज़ख़्मी जेके अस्पताल में पहुचाया विया आहिनि। बाहि जे वाक़े जे हवाले सां घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार जेको आहे उन नोटिस वरितो, बल्कि बाहि जो नोटिस वठंदे पुलिस खे मुतहरिक रहण जे हवाले सां हिदायतूं कयूं। ख़ासि तौर ते SSP सिटी खे फौरी तौर ते रेस्क्यू जा जेके क़दम खणण जे हवाले सां हुकुम जारी कंदे संदसि चवणो हुयो त शहरुनि खे महफ़ूज़ रस्तो ॾियण जे हवाले सां कैफ़ियत जो जेको मुतबादिल जेको रूट बणायो वञे ऐं जेका तफ़्तीश ऐं जेका तहक़ीक़ जे हवाले सां अॻुबराई कंदे बाहि लॻण जा जेके सबब आहिनि उहे खेसि ॿुधाया वञनि त बुनियादी सबब छा आहे। ऐं ॿुधायो वियो आहे त मेज़नाइन फ्लोर ते जेका बाहि लॻी उन पूरी इमारत खे न सिर्फ़ु वकड़ न थी पर बाहि जी जेका शिदत आहे उहा इंतिहाई तेज़ी वारी आहे, जंहिं सबबि जेको बाहि ते ज़ाब्तो आणणु ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। ऐं गुल प्लाज़ा जी जेका इहा बाहि आहे उन में जेका सूरत हाल जेका आहे हिन वक़्तु इंतिहाई परेशानी वारी आहे। ऐं जेके रेस्क्यू जेका इदारा आहिनि उहे बाहि विसाइण जे अमल खे न सिर्फ़ु तेज़ करे रहिया आहिनि बल्कि टैंकर ऐं ख़ासि तौर ते जेके फायर ब्रिगेड आहिनि उन्हनि जो तइदाद जेको पिणु वधाए थो वञे। तहिड़ी तरह सां गुल प्लाज़ा जी जेका इमारत आहे उनखे मुकमल महफ़ूज़ ऐं सिक्योर बनाइण जे हवाले सां बाहि खे वधीक वधण जे हवाले सां रोकण जे हवाले सां हिदायतूं कंदे घरू वज़ीर जो चवणु आहे त फायर ब्रिगेड गाॾियूं ऐं अमले जी रसाई खे यकीनी बनाए वञे ऐं रस्तनि खे क्लियर कयो वञे। ऐं इहो ॿुधाईंदो वञा अब्दुल कयूं त जेको डिप्टी कमिश्नर साउथ जे घर वारी जेका इहा लाइक़ इमारत आहे गुल प्लाज़ा उनमें जेका ॿाहिरी मुल्कनि जी जेका क्राकरी ऐं सुठी मयारी जेको सामान घरेलू ख़रीदारी जो सामान अहिड़ी तरह सां कपिड़ा या जेको ख़ासि तौर ते जेके पोश इलाइक़नि जा माण्हू आहिनि उहे हिते ख़रीदारी कंदा आहिनि ऐं नायाबु सामान पिणु हिते मिलंदो आहे त हिते हिकिड़ी वॾी रश हूंदी आहे। ऐं ख़ासि तौर ते जेको चिल रोड आहे ऐं हिन वक़्तु जो ग्रीन लाइन जो जेको एक्सटेंशन जेको मनसूबो आहे उन ते बि कमु हली रहियो आहे, जंहिं सबबि जेको रोड जो जेको विचो हिसो आहे उन ते खोटाई जो अमल बि जारी आहे। लाॻीतो बंदर रोड जेको आहे जिना रोड जेको सॾियो वञे थो
उन में जेकी ट्रैफिक जी जेका कंजेस्शन आहे उहा अंताई जेका मुश्किल सूरत हाल जी जेका सबब बणिजी रही आहे। बर में पिणु कारोबारी इलाइक़ा आहिनि, जेको गाॾी जी स्पेयर पार्ट जी जेका मार्केट आहे, इन सां गॾोगॾु मोबाइल मार्केट ऐं सदर जो जेको कारोबारी विच मर्कज़ वारो इलाइक़ो आहे, जिते केतिरा ई कारोबार हुजण सां गॾोगॾु अरबे रुपए रोज़ाने जी बुनियाद ते कारोबार थिए थो, त अॻिते पुठिते तमामु घणियूं मार्केटूं, अस्पतालूं ऐं रश जो सबबु जेको आहे उहो उते जेका रेस्क्यू इदारनि खे पहुचण में मुश्किल जो सबबु बणिजी रहियो आहे। ॿिए पासे जेको फायर ब्रिगेड जेको 1112 जो जेको निज़ाम आहे, उन में पिणु हंगामी जेको सूरत हाल लागू कंदे हिदायतूं कयूं वेंदियूं त जिते समूरो हाई टेंशन फौरी तौर ते वेझण में उते एमरजेंसी लागू करे पाणी जी जेका रसाई आहे टैंकरनि जे ज़रिए मुमकिन बनाई वञे, छाकाणि जो बाहि जी शिदत में तमामु घणो इज़ाफ़ो थी वियो आहे। जेके माण्हू कढिया विया आहिनि उन्हनि जे जेका उन्हनि जी गवाही मूजिबि जेके अञा बि जेका इमारत जे अंदरि जेके माण्हू मज़दूर या जेके कमु कंदा जेके फयाज़, बाहि ते हिन वक़्तु ज़ाब्तो आयो आहे या बाहि जो जेको फ्लो आहे उहो अञा वधीक तेज़ आहे? अब्दुल कयूम, बाहि जी जेका शिदत आहे उन में मुसलसल जेका आहे उहा वाध अची रही आहे, छाकाणि हुते अहिड़ो क़िस्म जो सामान आहे उहो जेको फौरी तौर ते बाहि खे जेको उन में ज़ाब्तो जेको ॾाढो ॾुखियो थो थिए। जेको गुल प्लाज़ा आहे इंतहाई अहम मर्कज़ आहे, जिते ख़रीदारी जो इंतहाई अहम जेको थो इहो हंधि आहे, जिते वॾी जेका माण्हुनि जी जेका आमद आहे उहा तमामु घणी हूंदी आहे। पार्किंग जो निज़ाम इंतहाई कंजेस्टेड हूंदो आहे, छाकाणि तमामु घणो रश वारो इलाइक़ो आहे। घर में अंकल सिरियात में ॿियूं जेके अस्पतालूं आहिनि उन्हनि जे सबबु उते बि जेका वॾी तइदाद में जेके माण्हुनि जी जेका आमद हूंदी आहे उहो पिणु जेको इलाइक़े में जेको रश जो सबबु बणिजंदो आहे। ॿिए पासे मूं पहिरियों ज़िक्र कयो त ग्रीन लाइन जो जेको मनसूबो आहे उनखे नुमाइश खां वठी जेको उर्दू बाज़ार ताईं वधाए पियो थो वञे, त उनजी खोटाई जो सबबु जेको उहो रोड जेको आहे उनजो विचो हिसो आहे उन में खोटाई जे करे ॿिन्ही पासनि खां जेको ट्रैफिक इंतहाई ॻुचियल हुजण जे करे इंतहाई जेका माण्हुनि जी आमद आहे उहो ॾुखी थिए थी ऐं समूरो ॾींहुं ते रश जो जेको सिलसिलो जारी रहे थो। ट्रैफिक पुलिस ऐं निज़ाम जेको बावजूदु हुजण जे हीउ तमामु वॾो कारोबारी मर्कज़ आहे, त हिते माण्हुनि जी आमद सबबु जेका मुश्किल सूरत हाल पैदा थिए थी। इन राति जो देरि जो वक़्तु आहे, पर हिन बावजूदु जेको मार्केटूं आहिनि इहे देरि ताईं खुलियल हूंदियूं आहिनि ऐं माण्हुनि जो जेको निकिरण जो वक़्तु हूंदो आहे लॻभॻि 10 खां पोइ हूंदो आहे, त बाहि जेका लॻी आहे उन खां पोइ इहा सूरत हाल जीअं पैदा थी आहे त तमामु घणी रिस्क पैदा थी वई आहे। वापारी जिन जेको सामान आहे उहे पंहिंजो सामान बचाइण जे हवाले सां कोशिशि मसरूफ़ आहिनि, त ॿिए पासे जेके मज़दूर आहिनि उन्हनि जे फाथल हुजण अच्छा फयाज़, इहो बि असांजे नाज़िरनि खे ॿुधाइजो त छा गुल जेको प्लाज़ा आहे सिर्फ़ु उनखे बाहि लॻी आहे या जेकी आस पास जेकी कंजेस्टेड जी तव्हां ॻाल्हि करे विया आहियो जेके बिल्डिंग्स आहिनि या उन्हनि खे बि को नुक़सानु पहुतो आहे? न, इब्तिदाई तौर ते हिन जेको गुल प्लाज़ा आहे उनजी वॾी जेका एराज़ी आहे ऐं रोड जे 3 पासनि खां उनखे रोड जेको लॻे थो ऐं जिना रोड विच में गटी वारो पासो लॻे थो ऐं पुठियां वारो जेको अंकल सिरिया ॾे जेको रस्तो आहे जेको SIUT ऐं सिविल अस्पताल सां गॾु जेको पुठियां वारो इलाइक़ो आहे उहो लॻे थो त इहो समूरा जेके टई रस्ता जेके आहिनि उते तमामु घणी ट्रैफिक हुजे थी। इब्तिदाई तौर ते जेके इतला आहिनि त इहे गुल प्लाज़ा जे अंदरि वारो जेको इलाइक़ो आहे उन में ई बाहि आहे ऐं उहो जेके लाइन फ्लोर खां वठी बाहि जी जेका वकड़ आहे उहो मथियनि जेको फ्लोर आहिनि उन्हनि खे बि जेका पंहिंजे कंट्रोल में वठंदी पई थी वञे, त जेको फायर ऐं जेको रेस्क्यू वारो जेको अमलो आहे उनजी एॾी वॾी तइदाद न आहे, जेका एॾी वॾी बाहि आहे उनखे ज़ाब्ते जे हवाले सां तमामु घणी जेको जेके फायर ब्रिगेड ऐं जेके पाणी जी जेके शिनाख्त उन्हनि जी ज़रूरत आहे, त हिन वक़्तु जेका पाणी जी रसाई खे यकीनी बनाइण जे हवाले सां कोशिशूं कई थी वञनि ऐं जेको माण्हुनि जो जेको तइदाद आहे उहो बाज़ारूं बंदि थियण सबबु जेको घटि थी रहियो आहे, त जेको जी फयाज़ ठीक है, फयाज़ तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।